अहम ख़बर मां कॾहिं त रेती शहर में ड्रेनेज सिस्टम केतिरे अरसे खां नाकारा हुजण जे करे शहर जो गंदो पाणी जीवन शाह जे कब्रिस्तान में काहे पियो आहे। जीवन शाह कब्रिस्तान मां गंदो पाणी निकाल करण लाइ शहरनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो पिणु कयो वियो आहे। शहरनि जो चवणु आहे त गंदे पाणीअ सां क़बरूं मसमार थियण लॻियूं आहिनि। शहरनि चयो त यूसी रेती जे हर महीने लखें रुपए जी बजट अचे थी, पर ख़बर नाहे त किथे ख़र्च कई पई वञे। हुननि डीसी घोटकी तोड़े एडमिनिस्ट्रेटर ओबावड़ो खां मुतालबो कयो आहे त शहर जो ड्रेनेज सिस्टम के फाल कयो वञे। अहम ख़बर अव्हां खे ॾियूं पिया। रेती शहर में ड्रेनेज सिस्टम केतिरे अरसे खां नाकारा हुजण करे शहर जो गंदो पाणी जीवन शाह जे कब्रिस्तान में काहे पियो आहे। जीवन शाह कब्रिस्तान मां गंदो पाणी निकाल करण लाइ शहरनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो पिणु कयो वियो आहे। शहरनि जो चवणु आहे त गंदे पाणीअ सां क़बरूं मसमार थियण लॻियूं आहिनि। शहरनि चयो आहे त यूसी रेती जे हर महीने लखें रुपए जी बजट अचे थी, पर ख़बर नाहे त किथे ख़र्च कई पई वञे। हिननि डीसी घोटकी तोड़े एडमिनिस्ट्रेटर ओबावड़ो खां मुतालबो कयो आहे त शहर जे ड्रेनेज सिस्टम खे फाल कयो वञे। इन हवाले सां रेती शहर खां शफी मोहम्मद खोसो लाइन ते मौजूद आहे। जी शफी मोहम्मद, अपडेट कजो। जी बिल्कुल मोहम्मद वाला। रेती शहर में ड्रेनेज सिस्टम केतरे अरसे खां नाकारा हुजण जे करे शहर जो गंदो पाणी जेको जीवन शाह कब्रिस्तान आहे उनमें काहे पियो आहे। शहरनि ऐं सियासी समाजी अॻवाननि में बि ताव पखड़ियल आहे त गंदे पाणी सां कब्रूं मिसमार थियण लॻियूं आहिनि। हाफ़िज़ मक़बूल जो चवणु आहे त शहर जा जेके कब्रिस्तान आहिनि उहे शहर जे गंदे पाणीअ सां मिसमार थियण लॻियूं आहिनि। असांजी वॾनि जूं क़बरूं आहिनि ऐं असां उन्हनि खे ॾिसी असांखे तकलीफ़ थिए थी। इन हवाले सां उन्हनि जो वधीक चवणो हो त असीं डीसी घोटकी तोड़े एडमिनिस्ट्रेटर उबालो खां मुतालबो कयूं था त शहर जो ड्रेनेज सिस्टम फाल करे कब्रिस्तान मां गंदे पाणीअ खे जल्द निकाल कराए वञे। जी ठीकु आहे शफी मोहम्मद, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।